Assalamualaikum, this is Abdul Rauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके आम सुवाल आहिनि उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं त हीअ असांजो लेक्चर नंबर 11 आहे त हीअ जेके सुवाल आहिनि SST टेस्ट जे लाइ तमामु अहम आहिनि जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन वठण वारी आहे। त पहिरियों सुवाल आहे त पाण पसियो पर इहो सफ़रनामो आहे त सुफ़िया अंसारी साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवाल आहे त मिर्ज़ा बुधल बेग खे कहिड़े टालपुरनि हुकुमरान पंहिंजो वज़ीर मुक़ररु कयो हो त मीर नूर मोहम्मद हुयो। ॿियो सुवाल आहे त उन ॻाल्हि इसरार जी या आतम किथां आहे जमाल बुरो साहिब जी। त अहिड़े हिसाब सां सुवालु ईंदो आहे त उन ॻाल्हि इसरार जी जमाल बुरो साहिब लिखियो आहे त इहो छा आहे, आतम किथां आहे, छा आहे, शाइरी जो मजमूओ आहे, कहाणी जो मजमूओ आहे। अहिड़े हिसाब सां बि सवाल सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा ॾींदा आहिनि। असांजो चोथों सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ इमामनि सगुरनि जो ज़िक्र जेको आहे सुर केॾारे में कयो आहे। त शाह लतीफ़ मुख़्तलिफ़ 30 सुर लिखिया आहिनि त उन मां हर सुर में शाह अब्दुल लतीफ़ मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हि कई आहे। हर सुर में मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॿुधायो आहे। जीअं नूर जाम तमाचे जो ज़िक्र शाह साहिबु सुर केॾारे में कयो आहे त इमामनि जो बि ज़िक्र शाह साहिबु सुर केॾारे में कयो आहे। ॿियो सुवालु आहे त काक महल इहो ड्रामो आहे शमशुरुल हैदरी साहिब जो। ॿियो सुवालु आहे त ॻुझाईंदड़ ॻाल्हिड़ियूं इहो अली अमान बरोई साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त दिलि जी दुनिया अफ़सानो आहे उमर जलील जो। अहिड़े हिसाब सां तव्हांखे यादि रखिणो पवंदो त दिलि जी दुनिया उमर जलील लिखियो त आहे पर इहो छाजो मजमूओ आहे त इहो अफ़साने जो मजमूओ आहे। ॿियो सुवालु आहे त यादि रिफ़्तगान इहो किताबु आहे तलबुल मौला जो। ॿियो सुवालु आहे त समुंड जाॻे थो अदल सुमरो साहिबु लिखियो आहे। रोशनी जी तलाश आगा सलीम साहिबु जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त सिंध जो शाहनामो मीर हसन अली ख़ान साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त असांजो कलियात मसरूर फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त 19वीं सदीअ जी सिंधी नसर जी तारीख़ मुख़्तियार अहमद मुला साहिबु लिखी आहे। नई ज़िंदगी जो रिसाले जो पहिरियों एडिटर अब्दुल वाहिद सिंधी साहिबु हुयो। ॿियो सुवालु आहे त मिर्ज़ा कलीज बेग जी जेका आहे चेयर आहे उहा सिंध यूनिवर्सिटी में आहे ऐं अलामा आए क़ैदी जी जेका चेयर आहे त उहा बि सिंध यूनिवर्सिटी में आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त डॉक्टर नबी बख़्श जी चेयर सिंध यूनिवर्सिटी में आहे छाकाणि त चेयर जे हिसाब सां SST टेस्ट में सुवाल अची चुका आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो। हिन में कुझु जेके मशहूरु असांजा फेमस पोइट हुया जेके नावल निगार हुया त जेके मशहूरु जेके शख़्सियतूं हुयूं त उन जूं चेयर्स ॾिनल आहिनि। कुझु जो डॉक्टर नबी बख़्श वलो जी चेयर सिंध यूनिवर्सिटी में आहे त शेख हयाज़ जी जेका चेयर आहे उहा शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे। तनवीर अब्बासी कार्नर जी चेयर जेका आहे शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे ऐं शाह लतीफ़ जेका चेयर आहे शाह अब्दुल लतीफ़ भटई साहिब जी चेयर जेका आहे उहा कराची यूनिवर्सिटी में आहे ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेका चेयर आहे त उहा कराची यूनिवर्सिटी में आहे। ॿियो आहे त MH बनूर जी चेयर जेका आहे सिंध यूनिवर्सिटी में आहे। ॿियो आहे त ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी जी जेका चेयर आहे उहा सिंध यूनिवर्सिटी में आहे। इहे कुझु मशहूरु जेके असांजा फेमस लेखक पोइट ऐं मशहूरु जेके शख़्सियतूं आहिनि त उन्हनि जूं चेयर्स ॾिनल असां पढ़ियूंसीं। इन मां को बि सुवालु असांजो SST में अची सघे थो। ॿियो सुवालु आहे त शेख अयाज़ जेका यूनिवर्सिटी आहे त उहा शिकारपुर में आहे। शेख अयाज़ आख़िरी ॾींहं में कहिड़ी अख़बार जो एडिटर हुयो त उहो बरसात हुई जेको शेख अयाज़ साहिबु आख़िरी ॾींहं में उनजो एडिटर रहियो। ॿियो सुवालु आहे त सैयद मीरान मोहम्मद शाह जो किताबु रिहाण ख़त जी सनफ़ में आहे। ॿियो सुवालु आहे त ॿुधल फ़क़ीर जी मज़ार शिकारपुर में आहे ऐं वताए फ़क़ीर जी मज़ार टंडो अलाहयार में आहे। ॿियो सुवालु आहे त उस्ताद बुखारी जो किताबु कोकण या कल्याण इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी मां शाया थियो। अहिड़े हिसाब सां बि सुवालु ईंदो आहे त को बि कहाणियुनि जो या ड्रामोनि जो मजमूओ पुछंदा आहिनि त इहो कहिड़े इंस्टीट्यूट मां जेको आहे शाया थियो आहे। ॿियो सुवालु आहे त तरकीब पसंदि तहरीक जे पहिरीं कॉन्फ्रेंस जी सदारत जेका आहे मुंशी प्रेमचंद साहिबु कई।
ॿियो सुवालु आहे त बरसात अख़बार जो बानी यूसुफ शाहीन साहिबु आहे। ॿियो सुवालु आहे त सिंध यूनिवर्सिटी मां सिंध जी पहिरीं PhD कंदड़ जेको आहे ग़ुलाम अली अलाना साहिबु हुयो। ही हुया असांजा सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs जेके फॉर SSC टेस्ट जे लाइ। असां नेक्स्ट लेक्चर में असां वधीक सिंधी जा आम सुवाल पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।